नासिन नवां खे आगाह कंदासीं। इंग्लैंड जी क्रिकेट टीम 17 सालनि खां पोइ पाकिस्तान जे दौरे ते कराची पहुची वई आहे। इंग्लैंड जी टीम लंडन खां दुबई जे रस्ते पाकिस्तान पहुती। 20 सेप्टेंबर खां पाकिस्तान ऐं इंग्लैंड विच में 7 T20 मैचेस जी सीरीज़ शुरू थींदी। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। इंग्लैंड जी क्रिकेट टीम 17 सालनि खां पोइ पाकिस्तान जे दौरे ते कराची पहुची वई आहे। इंग्लैंड जी टीम लंडन खां पोइ दुबई जे रस्ते पाकिस्तान पहुती। 20 सेप्टेंबर खां पाकिस्तान ऐं इंग्लैंड विच में 7 T20 मैचेस जी सीरीज़ शुरू थींदी। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इंग्लिश क्रिकेट टीम जे कप्तान जोस बटलर चयो आहे त सीरीज़ मां वर्ल्ड कप जी तयारी जो सुठो मौक़ो मिलंदो। पाकिस्तान फास्ट बॉलर पैदा कंदड़ मुल्क आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। इंग्लैंड जी क्रिकेट टीम 17 सालनि खां पोइ पाकिस्तान जे दौरे ते कराची पहुची वई आहे। इंग्लैंड जी टीम लंडन खां दुबई जे रस्ते पाकिस्तान पहुती। 20 सेप्टेंबर खां पाकिस्तान ऐं इंग्लैंड विच में 7 T20 मैचेस जी सीरीज़ शुरू थींदी। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इंग्लिश क्रिकेट टीम जे कप्तान जोस बटलर चयो आहे त सीरीज़ मां वर्ल्ड कप जी तयारी जो सुठो मौक़ो मिलंदो। पाकिस्तान फास्ट बॉलर पैदा कंदड़ मुल्क आहे।